अस्सलामुअलैकुम दोस्तों, स्पेशली वालदेन के गुजारिश है तो जॾहिं भी अवां जेको आहे सो पंहिंजे ॿारनि खे स्कूलनि में मोकिलियो था, तइलीमी इदारनि में मोकिलियो था तो महिरबानी कयो उन्हनि खे नाश्तो ज़रूरु करायो। छो त जेकॾहिं सुबुह टाइम ते क्लासनि जे अंदरि तमामु घणो शागिर्दनि जो हुजण करे हिकु त हब्स रहे थो ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त गर्मी जी जेकी शिदत आहे उहा हींअर तेज़ आहे। क्लासनि जे अंदरि जेको सोलर सिस्टम आहे या पखा आहिनि उहे त हलनि था, पर गर्मी जे शिदत जे करे जेकॾहिं ॿारु नेरानो हूंदो त यकीनन उनखे तकलीफ़ थींदी। त महिरबानी कयो ख़ुदा पंहिंजे ॿारनि खे सुबुह जो नाश्तो ज़रूरु करायो, चांहि डबो रोटी पराठो अंडो जेको बि अलासी अव्हांखे गुंजाइश थिए थो त ॿारनि खे इहो तमामु ज़रूरी आहे, उन्हनि खे नाश्तो करायो। बग़ैर नाश्ते जे अगरि तव्हां ॿार मोकिलींदो त उनखे वॉमिटिंग थी सघे थी, उनजो BP लो थी सघे थो। हीउ नंढिड़ो असां वटि आहे ऐं जेको आहे सो हिनखे हींअर तकलीफ़ इहा आहे त हिनखे जेको आहे सो पघर बि अचनि पिया ऐं जेको आहे सो जो BP बि शायदि लो आहे। त कोशिशि कयूं पिया त हिनखे मेडिकल जेकी ट्रीटमेंट आहे उहा हुनखे प्रोवाइड कयूं।